क्या ये गुड़ वाकई खालिस होता है या जो इल्ज़ाम लगाए जाते हैं कि केमिकल मिलाया जाता है। सेहत लाइ ही केतिरो फ़ाइदेमंद आहे। हिन गंढ चयो वेंदो आहे न, गंढ मां ही जीअं पेड़ा कढनि था। ज़िमीदार खां ही कमाद करायूं था, पोइ हिन खां पोइ मशीन ते कमाद लॻाए पोइ रस कढूं था हिते। माशाल्लाह ही जेको कढनि था शाम ताईं सभु निकिरी थो वञे। अंदाज़न 500-600 मण हले थो। 4000 मिले थी, दिहाड़ी मिली थी वञे, 5000 कॾहिं 2000 बि थिए थो ऐं एतिरो ई रोज़ु विकिरो थिए थो, जंहिंजी मालियत तक़रीबन 20 लख रुपया थिए थी होलसेल में। हाँ 7-8 हज़ार रुपया ख़र्चो थी वेंदो। 7-8 हज़ार रुपया ख़र्च बि आहे। हाँ तेल ख़र्चो, होटल ते मानी, तक़रीबन 20 लख रुपया विकिरो थिए थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तो, मीरपुखा ज़िले जे शहर मीरवा गोरचाणी ॿाहिरां मौजूदु आहियां। अॼु तव्हांखे गुड़ कीअं ठहे थो उहो बि ॾेखारींदासीं। ऐं हीउ गुड़ जेको आहे साम्हूं तव्हांखे थोरो घणो नज़र अचे पियो। हीउ गुड़ जो हिकिड़ो चिचड़ो आहे जिते तयारु थिए पियो। छा हिननि चिचड़नि ते वाकई ख़ालिस गुड़ तयारु थिए थो या जेका शिकायत कई वेंदी आहे त केमिकल विधो वञे थो। पंहिंजे भाउ जो हीउ चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो आख़िर ताईं ॾिसो, यकीनन तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। दोस्तों, मीरपुखा ज़िले के शहर मीरवा गोरचानी के करीब हम मौजूद हैं। यहाँ पर इस मेन रोड पर, जो ये रोड हैदराबाद की तरफ जा रहा है, ये हाईवे, यहाँ पर तकरीबन 40 से 45 छोटी गुड़ की फैक्ट्रियाँ मौजूद है। क्या ये गुड़ वाकई खालिस होता है या जो इल्ज़ाम लगाए जाते हैं कि केमिकल मिलाया जाता है, इसमें कितनी सदाकत है, इसका जायज़ा लेंगे और ये सेहत के लिए कितना फ़ायदेमंद है बनिस्बत चीनी के, इस सवाल का जवाब भी ढूंढने की कोशिश करेंगे। तो ये गुड़ की छोटी सी फैक्ट्री है, ये थोड़ी आप विज़िट करें। आगे चल के किसी कारीगर या इस फैक्ट्री के मालिक से बातचीत करेंगे। गन्ना कहाँ से आता है, कौन इसे ख़रीदता है, ये देखें। ये भाई जब ये पूरा प्रोसेस फाइनल हो जाता है तो इस पेड़े की शेप में गुड़ ये तैयार कर रहे हैं। तो दोस्तों, मीरपुखा ज़िले के शहर मीरवा गोरचाणी ॿाहिरां मौजूद आहियूं। गुड़ के चिचड़नि में गुड़ कीअं ठहे थो तव्हांखे ॾेखारियूं था। चिचड़ो, हीउ जेको चयो ना गुड़ जो चिचड़ो, चिचड़ो असुलु हीउ अथव जिते पोरियत ही मज़दूर वीचारा सॼो ॾींहुं पीड़े हिन मां रस कढनि था। हीउ तव्हां ॾिसो था त हीअं रस निकिरे पियो कमांद जो। इनखे देगूं बि चयो वेंदो आहे, कढ़ाइयूं बि चयो वेंदो आहे। पाण तवा चऊंसि, तवो त हिनखे न चइजे। ॿ हिते इहे देगूं हर पीढ़ाई ते लॻियल हूंदियूं आहिनि। हाणे इन में कीअं तयारु थिए थो, रस जा जेके ड्रम भरियल हुआ उहो डायरेक्ट हिननि कढ़ाइनि में या देगुनि में विझंदा आहिनि ऐं उनखां पोइ हीअ रस पचंदी आहे। हिन में ॿियो छा मिलाए वेंदो आहे, जीअं इल्ज़ाम लॻायो वञे थो त केमिकल विधो वेंदो आहे। के चवनि था रंग काट विझनि था। रंग काट छो विधो वेंदो आहे? सेहत लाइ हीउ केतिरो फ़ाइदेमंद आहे या केमिकल वारो जेको गुड़ आहे उहो केतिरो हानिकार आहे, ऐं खंड जे भेट में हिन जो केतिरो फ़ाइदो आहे, हिन जो जाइज़ो वठंदासीं। हिकु पोरियत वीचारो नौजवान गुड़ जा पेड़ा तयारु करे पियो।
गुड़ ते तव्हां ॾिसो न जेको टेक्सचर असांखे नज़र ईंदो आहे हिन जे करे हीअ जो ॾिसो ही हिन खे ॻंढि चयो वेंदो आहे न ॻंढि मां ही जीअं पेड़ा कढनि था इन जे करे चिंबड़ियल हूंदो आहे ॼमियल हूंदो आहे इन जे करे हिन में हीअ टेक्सचर ही डिज़ाइन ठही वेंदी आहे हीअ भाउ गरम आहे हा एतिरो गरम न आहे पर पोइ बि गरम आहे तव्हांखे घणी ॾियारी मिले थी रोज़ु सोचे सोचे जवाब पियो ॾी सेठ जो ॿुधायल आहे या केरु पुछे त ईमानदारी सां ॿुधाए 1200 रुपए जी हा नहीं देग जो हिसाबु आहे ठीके ते हूंदो आहे अच्छा ही नंढा वीचारा छोकिरा आहिनि ही कमांद जूं जेके खलूं आहिनि उहे हिन ॿारनि तौरु इस्तेमालु कयूं वञनि थियूं हुन में तो ही कारोबार केतिरो फ़ाइदेमंद आहे इन बाबति बि सुवाल पुछण जी कोशिशि कंदासीं पास करी मीर दोस्तो मीरवा गोरचाणी मीरपुखा ज़िले जो शहर आहे हुनजे ॿाहिरां मौजूदु आहियूं गुड़ जो हिकिड़ो चिचड़ो आहे चिचड़े जे मालिक सां कचेरी कयूं था नालो छा आहे भाउ तव्हांजो गुलाम फरीद कहिड़े मण आराई फरीद भाउ हिते अक्सर जेके आहिनि चिचड़ा आराईंदा आहिनि हुनजो छा सबबु आहे बस ये सब चाहत है सब आराई आहिनि जेकॾहिं सभु पंहिंजो कारोबार सकावत आहे त पंहिंजो कारोबार कनि पिया अच्छा जी सही है ॿी ज़ात वारा कोन था अचनि हिन में ॿी ज़ात वारा बि हिकिड़ो बलोच आहे ॿिया बि आहिनि अच्छा हाणे असां इहो ॿुधायो त हिन जो प्रोसेस छा आहे केतिरनि मरहलनि मां गुज़री गुड़ तयारु थिए थो बस असां कमाद घरायूं था अचो अचो ज़मींदार खां ई कमाद घरायूं था पोइ हिन खां पोइ मशीन ते कमाद लॻाए पोइ रस कढूं था हिते हा रस कढे पोइ ट्रांसफर इना करूं था हिनमें ड्रम खां पोइ देग में अचे थी हा देग खां पोइ हिनमें पकायूं था दोस्तो हिननि खे देगूं चवनि था हीअ वॾियूं कढ़ायूं आहिनि जी हीअ कढ़ाई में पचे थी हा पचाए त पोइ वरी हिनमें कढूं था कन में हिनखे छाणे वग़ैरह कोन था सफ़ाई कीअं न हिनमें सफ़ाई थिए थी सफ़ाई करे पियो उन पासे सफ़ाई थिए पई जी अच्छा मैल कढे इहा पियो ई सफ़ाई आहे जी इहा ई सफ़ाई आहे मूंखे इहो ॿुधाइजो त हिकु मण कमांद मां केतिरो गुड़ तयारु थिए थो हिकु मण कमाद जे अंदरि गुड़ जेको आहे तक़रीबन इन टाइम ते 3.5 किलो निकिरे पियो 3.5 या कोई सुठी वैरायटी आहे उनमां वधीक बि निकिरे थो अच्छा हिन ॿारनि हिन जो खलूं इस्तेमालु थींदो कमांद जो जी ऐं कहिड़ियूं जिन्सूं इस्तेमालु कयो था रस कहिड़ी में वधीक आहे भई इस्तेमालु जेको आहे असांखे ॾिसूं बरपिया रोज़ी जंहिंमें मिले सही हा पर हूअं त सभु ई आहे 14 बि अचे थो 250 बि यूएस 250 बि अचे थो सही। 676 वैरायटी बि आहे यूएस 633 बि आहे सही के सभु वैरायटियूं आहिनि 246 बि आहे हिते तक़रीबन केतिरा चिचड़ा आहिनि हिन रोड तां चिचड़ा तक़रीबन 28 खां 30 चिचड़ा आहिनि हिते 28 खां 30 जी हिते केतिरो हली वञे थो रोज़ानो सभिनी ते माशाल्लाह इहो जेको कढनि था शाम ताईं सभु निकिरी थो वञे अंदाज़न 500-600 मण हले थो गुड़ साईं हा गुड़ न तक़रीबन हूंदो 250-300 मण निकिरंदा 250 मण जी को आहे को 10-12 मण बि कढे थो को आहे हिकिड़ी देग लॻाए वेठो आहे उहो 4-5 मण निकिरे थी हुन ते अच्छा जे डबल देग आहे उहो 10-11 मण निकिरे थो सही आहे हीउ विकिरो घणे किलो कयो था हिते होलसेल में रिटेल में ॿई ॿुधायो रेट 200 रुपया रिटेल में ॾियूं पिया 200 रुपया रिटेल में जी ऐं होलसेल होलसेल में जेको आहे 170 रुपया तव्हां वठे केरु थो वधीक केरु ख़रीद कंदो आहे होलसेल वारा जेका आहिनि वधीक पोइ फर्शनि ते पंहिंजो जीअं साम्हूं करे पियो रक्शे ते लोड रक्शे वारा आया आहिनि हा हीअ खणी ईंदा होलसेल में अच्छा पोइ विकिरो कंदा कराची वारी साइड सजावल ही वधीक शहरनि में निकिरी था वञनि वॾे उमरकोट शहरनि में। जी वॾे शहरनि में हा दोस्तो हैदराबाद में तव्हां हिन वक़्तु ॾिसंदो न त कासमाबाद जो इलाइक़ो हुजे लतीफ़ाबाद या टावर मार्केट तव्हांखे नंढा रेड़ा बि मिलंदा हिते थोरो थोरो 8-10 किलो गुड़ रखियलु नज़र ईंदो वरी इहा अहिड़ा लोडर इहे माण्हू हैदराबाद में पहुची विया आहिनि त हीअ पोरियत जेके आहिनि इहो कारोबार कनि था हक़लाल जो रिस्क आहे पर शर्त इहो आहे जी। त शइ प्योर हुजे शइ पेवर इंशाल्लाह शिकायत आहे न, 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 सही। मूं चिचड़े वारे सां ॻाल्हायो उन मञियो त हिन में वाक़ई रंग कार्ड वग़ैरह विधो वञे थो न सही रंग कार्ड लॻे थो ज़रा हल्को लॻे थो इहो ॻाल्हि कोन्हे ग्राहक अचनि था उहो चवंदा थोरो अच्छे कलर जो असांखे खपे सही आहे हिन मरहला टोटल केतिरा आहिनि कंहिंमें हिन जेको पीढ़ाई पेड़ा उतां खां कमाद आणे थो पोइ पढ़ाई करूं था पोइ हिन में देग में पके थो पके पोइ अगन में निकिरे थो उन खां पोइ गुॾ ॾियूं था पोइ हिन में निकिरे थो सही है। तक़रीबन हिकिड़ी देग जेकी आहे कलाक सवा कलाक खाए थी दोस्तों ये
मीरवा गोरचानी जो मीरपुखा ज़िले का एक छोटा सा शहर है, उसके बाहर मौजूद हैं। तकरीबन 1.5 घंटे तक ये भाई बता रहे हैं जो इस गुड़ फैक्ट्री के मालिक हैं, 1.5 घंटे तक ये गन्ने का रस पकता है, जिसके बाद यहाँ इस बॉक्स में डाला जाता है। पर तकरीबन 15 से 20 मिनट तक ये ठंडा होने के लिए रखा जाता है, जिसके बाद इसके पेड़े बनाए जाते हैं जो इस शक्ल में, इसका जो फाइनल शेप ये होता है जी। और यहाँ पर रिटेल में 200 रुपये पर केजी बेचा जाता है, जबकि होलसेल में 170 रुपये किलो यहाँ पर ये बेचते हैं। ये सामने लोडर जो देख रहे हैं, ये भाई होलसेल पे इनसे गुड़ खरीद रहे हैं और ये दूसरे शहरों में जाके गली गली में जाके मोहल्लों में जाके ये बेचेंगे। तो ये नफ़ा बख्श कारोबार है। भाई से पूछते हैं इस पे मुनाफा कितना है, बचत कितनी है इनमें? सर बचत बस मजदूरी हमारे असांखे मिले थी। हाँ ठीक है ना, कॾहिं 4,000 मिले थी, दिहाड़ी मिली थी वञे, 5,000 कॾहिं 2,000 भी, वो तो कमाते आहे, कंहिंमें एवरेज वधीक आहे, कंहिंमें घटि निकिरे थी। वरी सीज़न घणा महीना है? सीज़न जैसे कमादा हिते सीज़न आहे। कमान त हाणे तो लेट शुरू थिए थो, मार्च ताईं बि हले पियो। हू त हले थो, मार्च ताईं बि हलाईंदासीं अच्छा जी। पहिरीं मई ताईं बि हलियो, मई ताईं बि हले। पोयां साल मां 3-4 महीना आहे सीज़न। जी जी। सही। हूअं तव्हां छा कंदा आहियो? हूँ ॿियो कारोबार सही। कमकार आम जेको नौजवान हिन फील्ड में अचणु चाहे वो अची सघे थो या तजुर्बो ज़रूरी आहे? थोरो घणो तजुर्बो बि ज़रूरी आहे। अच्छा जी। सही आहे। कमु ॾुखियो आहे सवलो आहे? निकम तो थोड़ो ॾुखो आहे। कमु ॾुखियो आहे जी। दोस्तों, ये कमु जेको इहे वीचारा कनि पिया, हिक मज़दूर कारीगर, इन्हनि लाइ तमामु ॾुखियो आहे। 12 कलाक धुएं जे मथां वेहनि था। जी। हीअ त धुओं कुझु बि कोन्हे को। असां पोएं चिचड़े ते हुआसीं, अखियूं पिया कढी, असां बीह न पिया सघियासीं। तोड़े जो हिन वक़्तु सियारो आहे, गर्मी जो एतिरो मसइलो न हूंदो, पर हीअ जेको धुओं आहे ॾाढो ख़तरनाक आहे। हीअ सिहत लाइ बि हिननि जी सिहत लाइ तमामु हानिकार आहे। हिननि खे केतिरी तव्हां ॾियारी ॾियो था? से मजदूर के 1000 रुपया आहे, कारीगर के 1200 रुपया। बसि जी। इहो त तव्हां जेको न उहे असांजो पीरियड आहे, असां में असां घणा कलाक वठो था कमु हिननि खां? साईं कलाक जे करे 10-12 कलाक लॻींदा आहिनि। इहो ख़बर आहे तव्हांखे? इहो तव्हां असांजो आहे ख़िलाफ़ वर्ज़ी पिया कयो। साईं। केतिरी आहे असांजो तक़रीबन देग जो हिसाबु आहे, मजदूर के 100 रुपया देग ॾियूं था, कारीगर के 120 रुपया ॾियूं था। पोइ जेतिरो पोइ जेतिरो एॾा देगूं कढंदा, 10 हिन ते कढंदा, 10 परे ते कढंदा। उहे हिन ते आहे ही 12 कढणु या 14 कढणु, 10 कढणु, पोइ जेतिरी कढंदा ओतिरी मजदूरी थींदी। दोस्तों, हिकु ॿिए चिचड़े वटि पहुता आहियूं असां। मीरवा गोरचानी जे ॿुधायो वञे थो त हिननि 30 खां 35 चिचड़नि ते 300 मण गुड़ रोज़ु तयारु थिए थो ऐं एतिरो ई रोज़ु विकिरो थिए थो, जंहिंजी मालियत तक़रीबन 20 लख रुपया थिए थी होलसेल में। हीअ हिकिड़ो भाउ आहे, तव्हां गुड़ वठणु आयो आहे लोडर ते, हिन सां कचहरी कयूं था। नालो छा आहे तव्हांजो? इरफान। इरफान। कहिड़े पाण? ख़ासि किलो। ख़ासि कयल किथां आया आहियो? ॾेई शहर में। ॾेई शहर ज़िलो बदीन? जी हाँ। बदीन खां आया आहियो? जी हाँ। केतिरा किलोमीटर थी वेंदो? अंदाज़ो तकरीबन 70-80 किलोमीटर थी। 70-80 किलोमीटर? हाँ, बदी नहीं था। अच्छा, सुबुह जो आहे वरी वापसि वेंदो हाणे? जी हाँ, हाणे भरींदासीं मां। किथे विकिरो कंदो तव्हां हिनखे? हाणे विकिरो कंदासीं सिजाल, ठठो, गारो। घर घर विकिरो कंदा दुकाननि ते? दुकाननि ते शहर में विकिणंदा आहियूं। पोइ बसि हितां घणा मण वठंदो तव्हां? मण हितां वठंदासीं 15 मण। 15 मण? जी हाँ। ऐं घणनि ॾींहंनि में विकामींदो हुयो? 5 ॾींहं लॻी। 5 ॾींहं? जी हाँ। तव्हां घणे मण वठो पिया हिननि खां? असीं वठूं पिया 6500 रुपया। 6500? जी हाँ। ऐं घणे विकिरो थिए थो तक़रीबन फी मण? फी मण 8000 रुपया असीं विकिणंदा। 200 रुपया किलो? जी हाँ। ऐं हिन में तव्हां घणा ॼणा आहियो पाण? असीं 2 ॼणा आहियूं। 2 ॼणा? हाँ, 7-8 हज़ार रुपया ख़र्चो थी वेंदो।
7-8 हज़ार रुपया ख़र्च बि आहे। हाँ तेल ख़र्चो होटल ते मानी। ऐं हूअं छा कमु कंदा आहियो? हूँ वरी जे गुड़ ख़त्म थी वियो त पोइ वरी सब्ज़ी हलाईंदासीं। सब्ज़ी जे ख़त्म थी वई त पोइ वरी केलो हलाईंदा आहियूं। अच्छा, जी हाँ, हिन कम में मज़ो आहे तव्हांखे? अचे थो कमु? शुक्र है मालिक जो। अच्छा, जी हाँ, माना आम माण्हू वठंदा चांहि जे इस्तेमाल लाइ? चांहि जे इस्तेमाल लाइ भलो आहे, खाइण लाइ चांहि लाइ। सही आहे। जी हाँ, दोस्तो घणो सिंध में हाणे गुड़ वारी चांहि जो रुझान वधी वियो आहे। ख़ासि तौर जेके नंढनि शहरनि में हाईवेज़ ते होटलूं आहिनि, उहे गुड़ जी चांहि जे करे मशहूरु आहिनि। जिन होटलुनि ते गुड़ वारी चांहि मिले थी उते उहा चांहि वधीक विकिरो थिए थी। सो हाज़मेदार बि आहे, हिकिड़ी सुठी शइ आहे, हिननि जो बिज़नेस आहे, पर ॾुखियो बिज़नेस आहे, सवलो कमु कोन्हे। हर कंहिं जे वस जी ॻाल्हि न आहे। बहरहाल अॻिते हलूं था। दोस्त हिकिड़े चिचिड़े जे मालिक सां कचहरी कयूं था। नालो छा आहे भाउ तव्हांजो? मोहम्मद इमरान। तव्हां आरा ई आहियो? जी साईं। हिते घणा माना आरा ई आहिनि हलाईंदा? तक़रीबन हिकिड़े ॻोठ जा आहियूं घणो कर, पोइ 2 टे आहिनि जेको आसे पासे जा इलाइक़े जा। केतिरा चिचिड़ा आहिनि हिन रोड सां? 30 खां 35 थी वेंदा साईं। 30 खां 35। जी हाँ। केतिरो निकिरी वेंदो मजमूई तौरु रोज़? मजमूई तौर 300 मण तक़रीबन गुड़ ने 300 मण। जी साईं। होलसेल में घणे विकिरो थिए थो हिते? होलसेल 6000 खां 6500 ताईं। तक़रीबन 20 लख रुपए विकिरो थिए थो। जी साईं। सही आहे। ऐं हीअ जेका मुस्ती आहे इहा तव्हां घणे किलो विकिरो कयो था? हीअ 250 रुपया साईं। 250 रुपए किलो। जी हाँ। अच्छा, हीअ त खंड खां महांगी थी वई न? खंड खां महांगी इन करे ख़ुश्क घणी थिए थी हाँ। ऐं एवरेजनि में घटिजे वञे थो। माना इहो हवा खणे थी, ख़ुश्क वधीक थिए थी। ॾिसो था हा। ख़ुश्क वधीक थिए थी। अच्छा, हीअ चांहि में चांहि खां सवाइ ॿी कहिड़ी शयुनि में इस्तेमालु थिए थी? चांहि में इस्तेमालु थिए थो, मानी सां बि खाईंदा नी। मानी सां खाईंदा? जी हाँ। खंड जी भेट में हिन जी केतिरी मिक़दार इस्तेमालु थिए थी? तक़रीबन घटि विधी वञे थी या वधीक पए थी? खंड खां तक़रीबन घटि लॻे थी। केतिरी? हिन में मिठास वधीक आहे। अच्छा, तक़रीबन ही 75 लॻंदी, हू 100% लॻंदी। 25% जी बचत आहे। जी हाँ। पर वरी बि रेट ज़रे घटि साॻियो ई पइजी वेंदो। सिहत जे हवाले सां हिन जो कहिड़ो फ़ाइदो आहे? सिहत जे हवाले सां ही कुदरती शइ आहे, नेचुरल आहे। ऐं जेको खंड जो जेको केमिकल वग़ैरह हुन खां ही बहितर आहे। अच्छा, हिन शुगर खे जो पेशेंट भी जेको थोरो घणो हिनखे यूज़ करे पियो। शुगर जा मरीज़? शुगर जा मरीज़ छो ही यकदम शुगर के कोन थी खणे। गुड़ आहे त वरी ज़रूर आहे, मिठास आहे न? मिठास ज़रूर है, लेकिन वो खंड वांगर जो रिएक्शन कोन्हे। अच्छा, हिन खे छा राब चओ था? छा था चओ? जी हाँ, पक्को रसा राब भी चवंदा आहिनि। बसि हिन खे उतां पचाए रखो, तव्हां कढो था जी या हाँ। हिन में कुझु ॿियो मिलायो था? ना भी का शइ कोन्हे। कि ठोस थियण खां बचाइण लाइ छा था विझो हिन में? कुझु कोन्हे, पाण ॻाढ़ो थिए थो पचण खां पोइ। पर हीअ त ठोस थियो थो वञे न? हिनखे थोरो नरम लायूं था। अच्छा, जी हाँ, थोरो पचाइण जो फ़र्क़ु आहे? पचाइण खां माना फुल पचाइण खां थोरो पहिरीं लायूं था हिनखे। हिन जी छा क़ीमत आहे? जी 100 रुपया। 100 रुपया। घणो? अधु लीटर आहे? अधु किलो खां वधीक आहे थोरो। अधु किलो खां वधीक आहे? सही आहे। हीअ केरु वठंदो आहे? ही पंहिंजे ई जेका हमरा अचे जा आड़े पाड़े जा खाइनि था। अच्छा, कीअं इस्तेमालु कंदा हिनखे? हिनखे मानी सां खाईंदा आहिनि, मखण विझी बि खाईंदा आहिनि। अच्छा, जी आहे, स्लाइस ते लॻाए बि खाईंदा आहिनि। हीअ तव्हां खां घणो गुड़ केरु वठे थो? असांखां होलसेल वारा इहो ई भाउ जेका आहिनि रक्षन वारा ई खणी था वञनि, बराड़ी में वञी रोज़ी कंदा। किथां किथां चंदा? हीअ त जीअं भाउ ॿुधायो त ॾेई शहर बसि बदीन खां आयो आहे। बदीन खां को समारे खां को जमसाबाद खां। मां पसकिरदा ई आहे जेके ज़िला जी 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 बिल्कुलु। गुरबत आहे, हर को मज़दूरी करे पियो, रोज़गार लॻो पियो आहे। बिज़नेस कीअं आहे? बचत केतिरी थिए थी? बचत नॉर्मल ई आहे, बसि मज़दूरी आहे, मज़दूरी बचे थी। तव्हां केतिरो बचाए वञो था फी महीनो? महीनो इहो दिहाड़ी पए थी बसि, 1500 2000 जी तारीख़ आहे बसि। बसि अहिड़ो ख़ासि को बचत कोन्हे। हूअं छा कंदा आहियो? जॾहिं सीज़न ऑफ थी वेंदी छा कंदव? ज़िमेदारी आहे थोरी घणी नंढी। दोस्तो न भाउ जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, सॼा हुन तफ़सील ॿुधाया। तक़रीबन 300 मण हितां विकिरो थिए थो। मुख़्तलिफ़ ज़िलनि जा माण्हू बि हिते पोरियत नंढड़ा वापारी गुड़ वठी वञनि था, पोइ पंहिंजनि इलाइक़नि में हिननि लोडरनि ते रेड़नि ते विकिरो कंदा। हीउ गुड़ जेको आहे सियारे जी सौगात आहे, सिंध जी हिकिड़ी सौगात बि आहे। सिहत लाइ बि हिन जो वॾो फ़ाइदो आहे। हज़ारे माण्हू सॼी सिंध में हिन कारोबार सां जुड़ियल बि आहिनि। हीउ मीरपुर ख़ासि वारो जेको इलाइक़ो आहे मीरवा गुरचाणी, गुड़ जे चिचड़नि जो मर्कज़ आहे। जॾहिं पाण हैदराबाद खां ॿाहिरि निकिरंदासीं, मटियारी खां सखर ताईं, जिन जिन ज़िलनि में बि जिते जिते बि कमान जो फ़सुलु थिए थो, पाण खे हीअ चिचड़ा नज़र ईंदा। सो वॾे तादाद में आहिनि। हिन रोड सां जेके आहिनि ॿुधाए वञे त 30 खां 35 चिचड़ा मौजूदु आहिनि। चिचड़नि जा मालिक पसगिरदाई जे ज़मींदारनि खां कैश ते
कमांद ख़रीद कनि था ऐं ज़मींदारनि खे थोरो इहो फ़ाइदो थिए थो त 10-20 रुपया फी मण ते मिल जी भेट में वधीक हिननि खे अघु मिले थो। उन खां सवाइ पेमेंट चिचड़नि जा मालिक ज़मींदारनि खे कैश कनि था, जीअं मिलनि वारा 15 ॾींहं महीनो केतिरा ई महीना राहे छॾींदा आहिनि कॾहिं कॾहिं पेमेंट, उहो चकर कोन्हे को। सॼी सिंध में हज़ारे माण्हू हिन कम सां हिन कारोबार सां जुड़ियल आहिनि। सिंध जी हिकिड़ी सौगात आहे, सियारे जी सौगात आहे। दोस्तो हिन ई चिचड़े ते हिकु डॉक्टर मौजूदु आहे, अब्दुल रज़ाक आराई डॉक्टर साहिब जो नालो आहे। हिन सां कचहरी कयूं था त खंड जी भेट में गुड़ जो को फ़ाइदो आहे या ठलियूं ॻाल्हियूं आहिनि? न न बिल्कुलु फ़ाइदो आहे। हिनखे जेकॾहिं तव्हां माना मानी खाई थोरो खाईंदो न तव्हांजे मैदे लाइ फ़ाइदो आहे, हाज़मे लाइ फ़ाइदो आहे, सम्झे? त इन करे पेट जे लाइ तमामु सुठो आहे, गले लाइ सुठो आहे, गले खे साफ़ु करे थो। सभ खां अहम ॻाल्हि आहे शुगर जी बीमारी, थोल, हा, उन लाइ केतिरो फ़ाइदो? उन लाइ बि सही आहे। माना चांहि में तव्हां गुड़ विझी पोइ पीओ, खंडु न पीओ, खंड में केमिकल हूंदा आहिनि। हाणे सियारे में त गुड़ जिते किथे मिले, हा, ऐं गर्मी में वरी शहरनि में मिलणु मुश्किल आहे न, घटि मिले थो, घटि मिले थो। उन लाइ उन जो मसइले जो हल छा आहे? उन में हीउ सेफ थी सघे थो तव्हां वटि, अच्छा, ऐं ख़राबु नथो थिए। केतिरे वक़्त ताईं हलंदो आहे? मूं वटि परो को पियो आहे अञा ताईं। अच्छा, तव्हां छा में रखियो हुनखे? ईअं पियो अच्छा, घर में। अच्छा डॉक्टर साहिब, तव्हां हितां जा मक़ामी ॻोठु तव्हां किथे आहे? ॻोठु 10 माइल ते आहे। केतिरो परे आहे तव्हां? हितां 4-5 माइल ते आहे तक़रीबन। हिते तव्हां ॾिसो था हिन शइ खां तव्हां वाक़िफ़ आहियो जी। चयो वञे थो हिन में रंग काट विझनि था, केमिकल विझनि था। रंग काट एतिरो विझनि था, महदूद मिक़दार में हूंदो आहे। उहो हूंदो आहे तक़रीबन थोरो वेंदा आहिनि हुनखे मेर खे कढण लाइ, हिनजी सफ़ाई करण लाइ, उन करे। ऐं रुगो रंगकट न आहिनि, ॿियो भिंडी या अहिड़ी शइ विझंदा आहिनि, हुनखे कुटे हुनखे निपोड़े, हू पई आहे दॿे में, उन जो रस विझंदा आहिनि इन दॿे में। हा, इहा पई अथसि, उहा विझंदा आहिनि। उन में छा आहे त उन में सफ़ाई थींदी आहे, मेर ईंदी लहंदी जी, साफ़ु थी पोइ बिल्कुलु क्लीन थी वञे, साफ़ु। ठीकु आहे। 1964 में असां गंबट खां हिते आयासीं, 1964 में साईं, तॾहिं बि उते असां वटि 2 ट्रक पिया हुआ गुड़ जा। असल तव्हां गंबट जा आहियो? असल गंबट जा, मुंहिंजी पैदाइश गंबट जी अथव, रानीपुर गंबट, ख़ैरपुर मीरस। ऐं पंजाब में किथां जा असुल आहियो? पंजाब में बावलपुरी चिश्तिया ये रियासत। अञा ताईं पंजाबी आहियो सिंधी थी आहियो? हाणे त असां सिंधी आहियूं, ॿियो हाणे सिंधी सम्झे। हाणे रहण करण हिते सॼो ज़िंदगी सॼी हिते ॾिनीसीं पोइ हाणे। अच्छा, अचो वापसि हुन ॻाल्हि ते। हा, त गुड़ जेको आहे तमामु सुठी शइ आहे। पहिरियां हथ ते खंडु ठाहींदा हुआसीं असां, खंडु बहितरीनु। सही आहे। हा, खंडु अहिड़ी ठहंदी जो ॻाल्हि छॾे ॾे। ऐं ॿी हिकिड़ी शइ असांजी शक्कर ठहंदी आहे, हीअ शक्कर जेका बाज़ार में ईंदी आहे, इन में खंडु गॾियल आहे। पंजाब वारी जेका अचे पई थी हुनमें गॾियल खंडु आहे, उहो मज़े जी कोन्हे। हथ जी वेही ठाहियो तव्हां बिना केमिकल जे, बहितरीनु। गर्मी में तव्हां हुनखे हीअ जेके अचनि था जौ अचनि था, हिन जो सत्तू चवनि था, हू ठाहे पीओ, थधा आहिनि अहिड़ा बहितरीनु जो ॻाल्हि छॾे ॾे। अच्छा डॉक्टर साहिब, तव्हां ज़ाहिर आहे हिन इलाइक़े जा आहियो जी। मीरपुर ज़िलो, जी जी, हिकिड़ो ज़रई ज़िलो आहे। हा, तव्हांखे ज़मीन हूंदी थोरी घणी? हा आहे। ज़मींदार लाइ फैक्ट्री खे कमांद विकिरो करणु फ़ाइदेमंद आहे या हिननि चिचड़नि में विकिरो करे? फैक्ट्रियूं जेके ख्वार कनि थियूं, ख्वार छा में कनि थियूं त हाणे कणिक जंहिंखे पोखणी बनी वांदी करणी हुई, हुनजी बनी वांदी न थी, हुनजी बनी सीड़प में रही, कमाल न खॼाणो, हुनजी कणिक त न पोखी थी। सही ॻाल्हि आहे। टाइम निकिरी वियो, टाइम ज़ाया, ब्लैकमेल कनि था, ॿिन्ही पासे नुक़सान। फैक्ट्रियुनि वारा ब्लैकमेल कनि था पर हाणे मसइलो वरी बि इहो आहे न त चिचड़ा एतिरा हुजनि न, एतिरा हुजनि। हा, लखे मण कमाए। इहा ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि। पर उनजो हिकिड़ो सोल्यूशन आहे। हा, जेकॾहिं को रस्तो निकिरे, हा, गुड़ एक्सपोर्ट थिए, हा, एक्सपोर्ट थिए, आबादगार थोरी हिमत करे गवर्नमेंट ते दबाव विझनि, हा हा, ऐं वॾे पैमाने ते ही सही सही सही, चिचड़नि खे जदीद तर्ज़ ते ठाहे, सही आहे, गुड़ ठाहे वञे, सही सही सही, प्रो इन जी मार्केटिंग थिए त वॾो फ़ाइदो। मैरापुर में हिन जी तव्हांखे जेकॾहिं सर्च सही करणी आहे त मैरापुर हलिया वञो, आलमी मार्केट मंडी आहे हुते, गुड़ मंडी आहे बिल्कुलु मैरापुर जे अंदरि। सही था चओ। मुंहिंजे चाचे जी हुते आड़त हुई, सही आहे। सम्झे, हू त गुज़ारे वियो वीचारो।
बशीर खां नंढो यूसुफ वारनि खां वालिद साहिबु हूंदो न बशीर हमीद इहे हूंदा हुआ त तोखे ख़बर न आहे डॉक्टर साहब भले ख़बर महिरबानी कान तव्हांजी। ॿियो सारो खाए वियो न चांहि घुरायूं न तव्हां छा सऊदी अरब पिया मोकिलिया गुड़? सऊदी मां पाण वेंदो हुअसि थोरो खणी ईंदुसि छोकिरे लाइ छोकिरो मुंहिंजो उते आहे उते रहे थो? उते रहे थो विथ फैमिली रहे थो तयारु कराए अथव या? हा जी हा घणा किलो वरितो अथव? ई मां तक़रीबन अधु मण थींदो अधु मण? तोरियूं था ॾिसूं त केतिरो कुझु छोकिरियूं आहिनि कराची में उन्हनि खे ॾींदासीं अच्छा अच्छा खाधे लाइ माना घर में मानी खां मथां थोरो घणो न आज़मेदार शइ आहे, भली शइ आहे, तमामु सुठी शइ आहे सियारे जी सौगात आहे, सिंध जी सूंह आहे। अंग्रेज़ आहे न अंग्रेज़ हा कंहिंखे पाण त खिलंदा आहियूं न ऐं अंग्रेज़ ख़बर छा आहे गुड हेल्थ गुड हेल्थ उहो उनखे चवंदो गुड हेल्थ हैं बहरहाल हक़ीक़त आहे। को तबसरो कोन कंदुसि, वॾी महिरबानी। अॼोकी वीडियो तव्हांखे अलाए कीअं लॻी? जे वीडियो पसंदि आई त असां वरी अॻिते वधंदासीं, मोरे वारी साइड वेंदासीं, उते छा सूरत हाल आहे, उते केतिरो विकिरो थिए थो। मोरो नौशहरो फेरोज़ नेशनल हाईवे जी जेका पूरी पट्टी आहे खैरपुर ताईं, जिते जिते कमनि थिए थो, किथे घोटकी ताईं, उते बि तव्हांखे गुड़ जा ई चिचड़ा ॾेखारींदासीं इंशा अल्लाह ताला। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं पंहिंजे भाउ जो ई चैनल तव्हां सब्सक्राइब कंदो त तव्हांखे अहिड़ियूं ख़ूबसूरत वीडियोज़ ॾिसण लाइ अञा वधीक मिलंदियूं। वॾी महिरबानी, सदाईं गॾु, माशा अल्लाह।